अस्सलाम वालेकुम। मिसनवादी न्यूज़ नेटवर्क में भलीकार रिपोर्ट कंदा हलूं। 5 डिसंबर सिंधी क़ौम पंहिंजो सकाफ़ती ॾींहुं मल्हायो। उते मिसण वॾी में बि सकाफ़ती रंग निरवार नज़र आया। पेश आहे हीअ रिपोर्ट। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा 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 नारा। जिए सिंधु जी